दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी। अव्हां जे करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाढ़ी लोई, ॿारनि लाइ परॾेही कहाणियुनि जा तर्जुमा, सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद, 2023 ईस्वी। कहाणीअ जो नालो आहे समुंड जो सोन। इंग्लिस्तान जी लोक कहाणी। इंग्लिस्तान यूनाइटेड किंगडम जो हिकु हिसो आहे जंहिं जूं सरहदूं ओलह में वेलिस ऐं उत्तर में स्कॉटलैंड सां मिलनि थियूं। आयरिश समुंड उत्तर ओलह ऐं कैल्टिक समुंड ॾखिण ओलह में घेरो कयल अथसि। यूरोप खंड खां नॉर्थ समुंड खेसि ओभर खां ऐं इंग्लिश चैनल ॾखिण खां जुदा करे थो। गादीअ जो हंधु लंडन, एराज़ी 1,30,279 चौरस मेल, सिक्को पाउंड स्टर्लिंग, आबादी 55.98 मिलियन, सरकारी ॿोली इंग्लिश अंग्रेज़ी। ॿियूं ॿोलियूं हिते 300 खां मथे ॿियूं ॿोलियूं बि ॻाल्हायूं वञनि थियूं। इंग्लिस्तान जे हिकु नंढड़े ॻोठ में हिकु नंढड़ी छोकिरी रहंदी हुई जंहिंजो नालो सेरीना हो। उहो पंहिंजे नानीअ सां गॾु रहंदी हुई। संदसि नानी सुबुह जो सवेल उथी पाड़े वारनि वटि कमुकार करणु वेंदी हुई। जॾहिं सेरीना जी नानी घर मां निकिरी वेंदी हुई त सेरीना पहिरीं घर जी सफ़ाई कंदी हुई, पोइ पंहिंजे नंढड़े घर जे ॿाहिरि दरवाज़े वटि वेही रहंदी हुई ऐं साम्हूं मैदान में ॿारनि खे रांदि खेॾंदो ॾिसंदी हुई। जीअं त सेरीना जी नानी हिकु ग़रीब औरत हुई, उन करे खेसि न की सुठा ऐं क़ीमती कपिड़ा मिलंदा हुआ ऐं न सुठो खाधो, तंहिं करे ॿार मथां खिलंदा हुआ। उन ॻोठ में हिकु हारी बि रहंदो हो जंहिंजो नालो ओबरीन हो। हू हर हफ़्ते पंहिंजे घोड़े गाॾीअ में शहर वेंदो हो ऐं ॿिया ॿार बि साणसि गॾु वेंदा हुआ। कनि वटि बेदा हूंदा हुआ, कनि वटि का ॿी शइ, ॿार उहे शहर में विकिणी ईंदा हुआ। जीअं त सेरीना वटि विकिणण कारण का शइ न हूंदी हुई, उन करे हूअ दरवाज़े ते बीही ओबरीन जे गाॾीअ खे ॾिसंदी हुई। हिकु ॾींहुं जीअं ई ओबरीन जी गाॾी सेरीना जे दर वटां लंघी त ओबरीन दस्तूर ख़िलाफ़ सेरीना खां पुछियो त नंढड़ी अदी, जेकॾहिं तूं शहर हली समुंड जो सैर करणु चाहीं त गाॾीअ में वेही रह। सेरीना चाहींदी हुई त हूअ बि शहर वञी, हुन कॾहिं बि जबलनि जे पार वारो शहर न ॾिठो हो। उन करे ओबरीन जी ॻाल्हि ॿुधी हुन पंहिंजे नानीअ तरफ़ ॾिठो। हुनखे डपु हो त किथे नानी खेसि शहर वञण खां न रोके। मगर नानीअ खे त सेरीना सां ॾाढी मुहबत हुई। हुन परूड़ियो त सेरीना पाण वञणु घुरे थी, तंहिं करे हुन खेसि शहर वञण जी इजाज़त ॾिनी ऐं खेसि हिकु ॻाढ़ो सूफ़, 2 केक ऐं हिकु बोतल में मज़ेदार जाम भरे ॾिनूं त मतां हुनखे शहर में बुख लॻे ऐं हूअ परेशान थिए। ॿई शयूं पंहिंजे ॻाढ़े रुमाल में ॿधी सेरीना ओबरीन जी गाॾीअ में चढ़ी वेठी। पोइ जॾहिं ओबरीन जी गाॾी ॿारनि सां भरिजी वई तॾहिं ओबरीन ॻोठ खां ॿाहिरि निकिरी घोड़े खे चब खयूं ऐं घोड़ो टाप टाप कंदो तेज़ीअ सां डोड़णु लॻो। कुझु देरि खां पोइ हुन जी गाॾी शहर में दाख़िल थी वई। ओबरीन गाॾीअ खे वॾी घंटा घर जे भरिसां बीहारींदे चयो, हाणे तव्हां सभु इहे पंहिंजूं शयूं विकिणी अचो, मगर हिकु ॻाल्हि यादि रखिजो त जीअं ई सिजु लहण ते हुजे तव्हां गाॾीअ वटि पहुची वञिजो। सभु ॿार गाॾीअ मां लही पंहिंजूं पंहिंजूं शयूं विकिणणु विया। हीउ शहर जीअं त समुंड जे किनारे ते हो, उन करे सेरीना जल्द ई समुंड ते पहुची वई। परे परे ताईं पाणी नज़र अची रहियो हो। समुंड जे किनारे ते केतिरा ई रंगीन पत्थर ऐं कोॾ पिया हुआ। सेरीना कुझु पत्थर ऐं कोॾ खणी रांदि करणु लॻी। सेरीना खे रांदि कंदे चङी देरि थी वई हुई। हाणे हुनखे बुख बि सताइण लॻी। हुन हिकु वॾे पत्थर ते वेही पंहिंजो रुमाल खोलणु शुरू कयो। हिन अञा रुमाल पूरो बि न खोलियो हो त हिन हिकु रड़ ॿुधी।
हिन चओ तरफ़ ॾिठो त खेसि हिकु खॾ नज़र आई। उन खॾ में थोरो समुंड जो पाणी हो ऐं उन में हिकु ॿारड़ो पिए तरियो। हुन जे पोएं धड़ खे ॾिसी सेरीना सम्झो त ही सामुंडी ॿारु आहे। उन ॿार जे ॻिचीअ में हिकु पथर पियल हो। हुन ॿार जे नीरनि अखियुनि में ॻोढ़ा हुआ ऐं हुन जा ॻोढ़ा टप टप करे उन खॾ जे पाणीअ में किरी रहिया हुआ। सेरीना खे ॾाढो क्यास आयो। हिन ॿारड़े खां पुछो, अदड़ा तूं छो थो रोईं? नींगर चयो, मां राति जो उन वक़्तु हिते आयुसि जंहिं वक़्तु समुंड जो पाणी चढ़ियल हो ऐं ही सभु पथर उन में ॿुॾल हुआ। आराम जी जॻह ॾिसी मूंखे हिते निंड अची वई। पोइ जॾहिं मुंहिंजी अखि खुली त सिजु निकिरी चुको हो ऐं समुंड जो पाणी हटी चुको हो। हाणे मूंखे समुंड ताईं पहुचण लाइ पंधु करिणो पवंदो ऐं मां पंधु करे न ॼाणा, छो जो मूंखे अव्हां वांगुरु पेर न आहिनि। हाणे मूंखे समुंड जा जानवर खाई छॾींदा ऐं होॾां समुंड में मुंहिंजी माउ मूंखे यादि कंदी हूंदी। ईअं चई हू ॿारु वरी रोअण लॻो। सेरीना खे ॾाढो क्यास आयो ऐं चयाईं, तूं न घबराए, मां तोखे समुंड ताईं पहुचाईंदसि। ईअं चई सेरीना समुंड जे ॿार खे पंहिंजे हथनि में खयूं ऐं उनखे समुंड में ओसी ताईं पहुचायो जेसीं ताईं संदसि गोॾनि ताईं पाणी थे आयो। समुंड में पहुचंदे ई नंढड़े छोकिरे पंहिंजे ॻिचीअ में पियल पीले रंग जो पथर लाहे सेरीना खे ॾिनो ऐं चयो, इहो मुंहिंजे पारां तो लाइ तोहफ़ो आहे। ही तूं मूंखे छो थो ॾीं? छा तुंहिंजी माउ कोन कावड़िबी? आउं उन पथर खे छा कंदसि? सेरीना पुछियो। नंढड़े जवाबु ॾिनो त ही पथर न पर समुंड जो सोन आहे। ही पथर ॾाढो क़ीमती थींदो आहे। उनखे विकिणी तूं केतिरियूं ई शयूं वठी सघीं थी ऐं उहो मां तोखे उन लाइ थो ॾियां जो तो मुंहिंजी जान बचाई आहे। ही सोन जेकॾहिं मां तोखे ॾेई छॾियां त मुंहिंजी अमड़ कोन कावड़िबी, छाकाणि त उहो चवंदी आहे त जेको अव्हां सां नेकी करे उन सां नेकी करियो। तोहफ़े ॾियण सां दोस्ती पकी थींदी आहे। तूं सुठी छोकिरी आहीं, उन करे मां तोसां दोस्ती रखण थो घुरां। आईंदे जॾहिं बि तूं शहर अची त मूंखे सॾींदी कर, मां हिन ई जॻह ते तोसां मिलंदुसि। ईअं चई नंढड़ो ख़ुशीअ खां पुछ लोॾींदो पाणीअ में हलियो वियो। हाणे सेरीना जीअं ई निगाह मथे कई त ॾिठाई त सिजु लहण वारो आहे। हुन जल्दी जल्दी खाधे जूं शयूं रुमाल में वापसि रखियूं ऐं शहर ॾांहुं मोटी। जॾहिं उहा गाॾीअ में चढ़ी तॾहिं ॿियनि ॿारनि चयो, सेरीना घर वञण लाइ का शइ न वरिती आहे ऐं उहा घर ख़ाली हथे हली रही आहे। सेरीना चयो त न, मां कान थी ख़ाली हथनि सां हलां, मूं वटि समुंड जो सोन आहे। सभई ॿार सोन खे ॾिसी ॾाढो हैरान ऐं ख़ुशि पिणु थिया। हीअ त ॾाढो क़ीमती आहे, तूं हुन मां घणियूं शयूं वठी थी सघीं, ओबरिन चयो। घर पहुची सेरीना पंहिंजे नानीअ खे सॼी ॻाल्हि ॿुधाई ऐं समुंड जो सोन ॾिनो। सोन ॾिसी हुन जी नानी ॾाढी ख़ुशि थी ऐं पोइ उन्हनि जा ॾींहं सुठा गुज़रण लॻा। सेरीना